JUI फजल रहमान ग्रुप पारान तहफ़्फ़ुज़ नामूस रिसालत जे उन्वान सां मीरठ खां मौलाना नूर मोहम्मद, मौलाना राशिद लेल, मौलाना मोहम्मद कासिम हंजरा जी अॻुवाणी में रैली कढी वई। असांजो पाकिस्तान हुकूमत खां फौरी मुतालबो ही आहे त फिलफोर सफ़ारती तालुकात खे ख़त्म कयो वञे ऐं फ्रांसी मसनूआत जी दरामद पाकिस्तान में बंदि कई वञे। फ्रांसी शयूं हिन दुकाननि ते पाकिस्तान जे दुकाननि जे अंदरि आहिनि, उन्हनि खे तव्हां हुकुम ॾियो, उन्हनि खे ॿाहिरि रोडनि ते फिटी करायो। असां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इज़त ऐं अज़मत जे मथां पंहिंजूं जानियूं, पंहिंजा बच्चा, पंहिंजूं घरवारियूं सभु कुर्बान करण लाइ तयारु आहियूं। असां एहतजाज पाकिस्तानी गवर्नमेंट खां कयूं था त जेको पाकिस्तान में फ्रांस जो सफ़ीर आहे या फ्रांस जो सफ़ारतखानो आहे उनखे फौरी बंदि कयो। नबी अलैहिस्सलाम जे मथां का बि असां हरकत बर्दाश्त न कंदासीं। कैमरामैन फयाज़ शेख सां गॾु गुलाम सिंह चांद, सिंध TV न्यूज़ हिंगोर जा।